मुझे हुक्म का सवा को कख न थो छड़े मुझी गवाही तो रहे पंहिंजी गवाही तो असां उहा ॻाल्हि कई आहे तूं हर भरू पियो जो की पोइ फ़क़ीर ठहियो वाक़ई सची ॻाल्हि आहे मूं चयो बाबा पाण मालिक चयो आहे त मुंहिंजे हुकुम खां सवाइ कख बि कोन थो चुरे मर्ज़ी मुंहिंजे मौला जी मर्ज़ी रहना मर्ज़ी मुंहिंजे मौला जी मर्ज़ी मुंहिंजे मौला जी जंहिंखे ॾिए सुख फ़क़ीर तो मर्ज़ी मुंहिंजे मौला जी जंहिंखे ॾिए सुख वो मुझे खाल के कबराए जो सवार के प्यादो प्यादे के सवार करे छड़े यार शाह सिकंदर किताब को पढ़े किताब में लिखल जो खुदा पंहिंजी ते जद मुल्क बर्बाद करे छड़े तकबर में जो ता रू जमीन जो बादशाह है खुदा पंहिंजी ते लो मुल्क बर्बाद न थी तकबर में जो तकबर दादा शैतान कहो अज दी ते सिधो कोन थियो तकबर में अची हो के तलाह ते लही तड़ करे बाहर निकतो तो मुल्क बर्बाद थियो गाल के समझियो तो खुदा जी पकड़ थी वई आ हलंदे हलंदे करे गिदरन जे वाड़ी ते पहुतो गिदरन जे मालिक जे राहे मौला को गिदरो राहे मौला जे गिदरा खणी नहीं खणी थोरो अॻिते थियो त पुलिस वारा फिरी वियसि पुलिस जे तौ खां धाड़ेल जे तौ खां खुदा पनाह जे 12 महीना ततल हूंदई फिरी वियसि खोल राहे मौला गिदरा वता गिदरा खोले त ॿिनि शहज़ादनि जूं मुंडूं पैदा थी थियूं गिदरनि मां खुदा जी सज़ा लतीफ़ साईं चयो आहे न लतीफ़ साईं चयो त कतब कंबब आडो तोरींदड़ तिखा अघाए त पान त मणन खे ई मौत अदा मुझे खुदा के इबादत जी परवाह तो रही है चौसड़े ज़ालिम असांजे बादशाह जे पुटन जा सिर वजो खणे पियो नी उन्हें दरबार ताईं कुटींदा जने दरबार में वठी वियसि त बादशाह हुकुम कयो तिने खे ईअं न मारियो जंघू बाहूं वढे उछले छॾियोसि त आज़ाब खाई मरे होॾां रू जमीन जी बादशाही होॾां जंघू बाहूं पियो वढजनि आज़ाद पियो खाए हिकिड़े चाकी जी नज़र पई शाह सिकंदर ते खणी जा फट छॾाए घाणे जी गाधी में ॿधी छॾियईंसि राति ॾींहुं कड़ियो पियो हुन में इहा बि खुदा जी सज़ा आज़ाद पियो खाए कुछ टाइम खां पोइ शाह सिकंदर के यादगिरी आई ते मुंहिंजा महबूब खुदा पंहिंजे महबूब जे सदके मूंखे माफ़ी ॾे अदाई काइनात महबूब जे करे ठाही अथसि महबूब न हुजे थी काइनात न हुजे घणा दोस्त चवनि था हिकु खुदा है ॿियो कुझु कोन्हे अदा खुदा कुल शैन कदीरा बरहक आहे जे खुदा है तो महबूब आहे खुदा आहे तो महबूब बि आहे जंहिं लाइ ही काइनात ठाही अथसि शैतान खुदा के कोन मञो हो छा मञो ही न बा खुदा के तो शैतान भी मञो हो अञा लतीफ जो शाहिदी जो बंद है तो छा मञो छा मेर लतीफ साईं कुरान आ लतीफ जी गाल गलत समझे ही ना छा मञो छा मेर लाल तो हो न सही इबादती तो हो न छा मञो छा मेर छा मणे ता मटिरियो कांध अगे ही कटरियो रखियईंसि हर पहाड़ जो नम्र जी उन ॾींहुं पियोसि जंहिं जड़े महबूब जो नालो मेटे पियो तड़े उन ॾींहुं छॾियोईंसि आदम जी अड़कईंसि हिन खे सही थो कर तड़जी उन ॾींहुं वियो शैतान वारी इबादत खां खुदा पनाह जे आऊं चवंदा ॿिनि शयुनि खां पनाह घुरो
असांखे त जे असांजे पोयन खे भी पनाह जे बा शैतान वारी इबादत खां खुदा पनाह जे कारून वारी मिल्कियत खां खुदा पनाह जे ईद जे ॾींहुं न वांगण चुकाईंदो वते वा इहा मिल्कियत कहिड़े कम जी कारे नाग वांगे वाही वेठो हुजेसि इन मिल्कियत खां वा खुदा पनाह जे इन खां माण्हू सुञो चङो पक्का त कुझु कोन्हे महबूब जे वास्तो विधाईंसि यार राज़ी थी वियुसि राग दीपक जंहिंखे चवंदा आहिनि ॻाइणनि जो नाहे ॻायल शाह सिकंदर डडरी जो ॻायल आहे ॿिनि रागनि ते असांखे उस्तादनि जो बेना त ॿ राग न ॻाइजो हिकु दीपक ॿियो हिंडोल मूं पंहिंजे उस्ताद गुलज़ार अली खान खां पुछा कई मुंहिंजो अबू छो कि बा एॾो आमिल हुजे एॾो अमल हुजेसि हिंडोल खे बि उहो ॻाए एॾो आमिल हुजे जो क़ुरान पाक पींघे में वेठो हुजे राग हिंडोल शुरू कर त पींघो पाण ई लुॾण शुरू थिए क़ुरान पाक पींघे में वेठो हुजे राग जे हिंडोल शुरू थिए त क़ुरान पाक पींघे में वेठो हुजे हिंडोल शुरू थिए त पींघो पाण ई लुॾण शुरू थिए उहो हिंडोल ॻाए एॾो अमल हुजेसि राग दीपक खे उहो ॻाए जेको ऊंद मां सुझंदो करे छॾेसि अॼुकल्ह जा असां ॻाइणा अहिड़ा जो सुझंदे खे ऊंद खे हलिया वेंदासीं अहिड़ो दीपक ॻायई अॻे बिजलियूं कोन हुयूं उन महलात जूं बत्तियूं ॿरण लॻियूं महबूब जे सदके यार राज़ी थी पियुसि राणी ॾिठो त बत्तियूं पियूं ॿरनि अॻे बिजलियूं कोन हुयूं राणी ॾिठो बत्तियूं पियूं ॿरनि बानी खे उथारी बानी ॾिस छा आहे बानी ॾिसी आई राणी जो ॾढी गादी सां वधो पियो आहे ॻाए पियो असांजे महलात जूं बत्तियूं पियूं ॿरनि राणी हुकुम कयो बानी खे त हिनखे चई आहे सुबुह जो असांजे दरबार में हाज़िर थी बानी चई आई राणी सिज उभरण सां भेर ते ॾोको हणी पंहिंजे पीउ बादशाह खे चयो त रिश्तेदार घुरा ऐं वर चूंडींदसि बाबा सी थोरो ॿुधो बाबा सी थोरो ॿुधो रिश्तेदार घुरा ऐं वर चूंडींदसि अॻे रियासतूं हुयूं 12 कोहनि ते वेझो वेझो बादशाहियूं हूंदियूं पर भाई तारीख़ी ॻाल्हि आहे साईं जन वेठा आहिनि हेॾां 12 कोहनि ते बादशाहियूं छो जो रियासतूं हूंदियूं नंढियूं वेझो वेझो रिश्तेदार अची विया शाह सिकंदर डडरी मैदान में कोन पियो अचे चाकी खे चई आहे मौला ने दरबार में छॾिया जॻे बादशाह सुठी हालत कराई अथई वरी एॾाहीं जिन जीअण खां मरण सुठो आहे खणी कंहिं कुंड पासे खां छॾे वियुसि राणी 9 लखो हार खणी शाह सिकंदर डडरी खे पारायो त मुंहिंजो मुर्सियो आहे बादशाह नाराज़ चई अम्मा तो वर चूंडियो चयो आहे हिनखे मुंहुं ॾिठो आहे तो किथे ॾिठो आहे खणी महलात में विहारियूं रात जो वगड़ो थियो कुंडी खड़कण लगी केर चई भाग छो आहियो चई खुदा जो हुकुम थियो आहे जगू बाऊं ठा जॻे केॾां वे डडरी सही आहे वरी कुंडी खड़कण लगी केर चई अकुल चई भागा तो अकुल छॾियो मूं खुदा जे बारे में ग़लति सोचियो मूंखे सज़ा मिली आहे ऐं डडरी सही आहे वरी कुंडी खड़कण लगी केर चई सब्र चई तूं मुंहिंजो यार आहीं मूं त खुदा जो नंबर थियलो खुदा जी पकड़ हुई केर तस्लीम न करे आ त शाह सिकंदर आहे जॾहिं तूं सब्र मूं वटि आहीं तॾहिं महबूब खुदा मूं ते राज़ी थियो फ़क़ीर ॿुधाए पियो हिकिड़ा त मूं वांगे परवंदा हूंदा वॾा ख़ुशियनि में पिया अकेला हूंदा रब बेपरवाह छा मचा तो करे रब बेपरवाह छा मचा तो करे रूह कंहिंजो बेना
रात